नाज़रीन, हिकु अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त उमरकोट में जीडीए अॻवान जो भाउ क़तल। जी नाज़रीन, उमरकोट खां असां रिपोर्ट शेयर कई आहे असद अली बुरगड़ी। रिपोर्ट मूजिबि तालके पिथौर में गुज़िरियल बल्दियाती इलेक्शन में पिथौर जे यूनियन काउंसिल हाजी पीर शाह में पीपी अॻवान जे साम्हूं वाइस चेयरमैन लाइ चूंड विढ़ंदड़ जीडीए अॻवान इब्राहिम सहतो जो भाउ 40 साला रज़ा सहतो क़तल। वारसनि इल्ज़ाम हणंदे ॿुधायो आहे त पुराणी शादी परी लॻ जवाबदार सिकंदर हालेपोटे फायर करे रज़ा सहतो खे क़तल करे छॾियो आहे। मक़तूल जे वारसनि पारां पीपल्स पार्टी जे अॻवान मथां क़तल कराइण जो इल्ज़ाम हयो वियो आहे। मक़तूल जो लाश गुज़िरियल राति पोस्टमार्टम लाइ इस्पताल में पयल रूरल हेल्थ सेंटर जे जनरेटर ख़राब हुजण करे अमलो न हुजण करे पोस्टमार्टम नाहे थी सघियो। अञा ताईं पोस्टमार्टम नाहे थी सघियो।